अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 4 डिसंबर ऐं 10 न थिया आहिनि अञा, 10 थियण में कुझु मिंट आहिनि। अॼु जेका आहे ज़हरा थोरो आई बि देरि सां त वई बि देरि सां आहे। जेतिरा मिंट देरि सां ईंदी आहे ओतिरा मिंट देरि सां वेंदी आहे। सो मां हिते ॿाहिरि बीठी आहियां। सभिनी खां पहिरियों ॾींदमि मां पंहिंजे प्लांट्स खे पाणी। ऐं आमना मूंखां पुछो त मां प्रोपेगेट पई कयां कुझु प्लांट, उहो ई मुंहिंजो आहे वधी वियो आहे माशाल्लाह। मां इनखे बि कंहिं कुंडीअ में हणंदमि ऐं इहो बि तव्हांखे शो कंदमि। हीअ माशाल्लाह हिन में नवां जेके आहिनि न, जेके लाइट ग्रीन तव्हां ॾिसो था, हिन में इहे नवां फुटी आया आहिनि, नयूं ब्रांचिस। ऐं हिते मां कल्ह बीठे बीठे फ़ोन ते ॻाल्हाईंदे हिते बाल्टीअ में पाणी पियो त मां इलाही सारो पाणी हिन नंढियुनि कुंडियुनि खे ॾेई छॾियो। ऐं अॼु जेको आहे मां मोस्टली हिन पासे वारी कुंडियुनि खे पाणी थी ॾियां, ॿाहिरि नथी ॾियां अॼु फ़िलहालु। ऐं छो त ॿाहिरि मां एतिरो पाणी ॾींदी आहियां जो मां 2-3 ॾींहं पाणी न ॾियां न, तॾहिं बि हुते फ्रेश हूंदा आहिनि प्लांट्स। अॼु मुंहिंजो इरादो आहे हिननि मां प्लांट्स खे पाणी ॾियण जो। हीअ मुंहिंजो हीअं डल थी वियो आहे सफ़ा वाइट लिली। अलाए त पोइ सियारे में ईअं थी वेंदो आहे, मूंखे काई ख़बर नथी पए। सो बहरहाल कुझु सफ़ाई सुथराई कंदमि, किन में पन पीला थी विया आहिनि उहे पटे छॾींदमि। सो हाणे ज़हरा जे वञण खां पोइ मुंहिंजो कमु शुरू थी वेंदो आहे घर में। सो मोटर हलायां थी ऐं पहिरियों मां हिननि सभिनी खे पाणी ॾेई वठां। प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि। हिते हे ज़हरा थांव धोई विया, इहे सिधा कंदमि हाणे। ऐं सराण खे चयो हुअमि सुबुह दाल भिॼाए हुई, मंझंदि जो चांवरनि सां हीअ साई मुङनि जी दाल पचाई खलुनि वारी, ऐं हे चणनि जी दाल भिॼाए वई आहे। चिकन वारे खे फ़ोन कयो अथमि हाणे त उहो चिकन ॾेई वेंदो त हे कबाब ठाहिण जे लाइ रखंदमि, छो त कबाब ख़तमु थी विया आहिनि असां वटां। त इहो सिलसिलो कम जो जारी रहंदो। हाणे कुझु देरि किचन में ई आहियां, जेसि ताईं चिकन वठी अचे उहो साफ़ु करे रखी वञा। ऐं खीर वारे बि हाणे ॿाहिरि हॉर्न वॼायो आहे त खीर बि जेको आहे मूंखे वठिणो आहे त उहो वठी ऐं कढ़ण जे लाइ रखां। चिकन ॾेई वियो चिकन वारो, ऐं उनखां सवाइ भाॼी वारो आयो त उनखां कुझु भाॼियूं वरितियूं अथमि। इहे वाङण, गोभी, मिर्च, धाणा, टमाटा ऐं इहे पटाटा। नवां पटाटा आया आहिनि त पटाटनि जो खाइण जो ऐं पचाइण जो मज़ो ई अलॻि आहे। ऐं उनखां सवाइ हाणे मां चिकन धोईंदमि, कबाब जो जेको आहे अलॻि सां चाढ़ींदमि, बाक़ी हिसा करे फ्रीज़र में रखंदमि। ऐं काफ़ी देरि मूंखे हिते किचन जो कमु कंदे लॻंदी ऐं किचन खे वाइंड अप कंदे। 11 थिया आहिनि ऐं मां थांव अंदरि करे छॾिया। ऐं उनखां अलावा दाल रखी आहे हिते बॉइल करण लाइ, इहा बॉइल थींदी रहंदी हल्की बाहि ते। हिते ही चिकन ऐं दाल जेके कबाब जे लाइ मां रखियो आहे, बॉइल थो थिए। खीर कढ़ी वियो ऐं चांवर बि मां भिॼाए छॾिया आहिनि। ऐं हाणे मां कुझु हे शयूं त टाइम वठंदियूं पचण जो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त हाणे मां कुझु जेको आहे सोचां थी कुझु क्राफ्ट वर्क, कुझु सिलाई जो कमु, कुझु न कुझु अहिड़ो स्टार्ट कयां, छो त जेसि ताईं मुंहिंजा चांवर भिॼनि ऐं दाल मुंहिंजी बॉइल थी वञे तेसि ताईं मां थोरो कमु करे वठां। हे कपिड़नि जा कुझु पीसिस रखिया आहिनि, हे सभु पीसिस आहिनि, ठीकु आहे। सो हिननि जी मूंखे कटिंग करनी आहे। हे 4-5 कलर्स आहिनि, 5 हे ब्लैक आहे त हे ब्लैक जी कटिंग थींदी। ऐं हिननि सभिनीनि मां पीसिस कटवा ऐं इहे रिलीअ जे लाइ जेके आहिनि टुकड़ा मां रेडी कंदमि। टुक जी कटिंग मां पाण कंदी आहियां, त इहे कटे ठाहे रखां थी। ऐं जॾहिं कोई ईंदो वेंदो त ॻोठु मोकिलींदमि या पंहिंजी भेणुनि ॾे मोकिलींदमि, त उहो किथां न किथां सिबराईंदियूं। तेसि ताईं फ़िलहालु जेको मुंहिंजो टारगेट आहे उहो आहे हे कपिड़ो जेको मां सेकेंड हैंड मार्केट मां वरितो हो। त हिन खे जेको आहे मां अॼु चाहियां थी त हिन जो जेको बि ठाहिणो आहे मूंखे उहो ठही वञे। ऐं राति जो राजी ऐं हादिया सां वीडियो कॉल ते ॻाल्हायो। हे कपिड़ा ॾिठूं त हादिया त नंढड़ी आहे, कुझु चई न सघंदी आहे। राजिया त एॾी बेचैन हुई हिननि खे पाइण जे लाइ। ऐं जेको पातल हुयसि घर में उहो बि मुंहिंजो ई ठहियलु फ्रॉक पातल हुअसि, जेके मां हिननि जा वाटरमेलन वारा सिबिया हुआ। सो अॼु मुंहिंजो इरादो इहो ई आहे त पहिरियों जेको आहे मां हिन जी कटिंग करे रखां, पोइ केॾी महिल ठाहींदमि ख़बर न आहे। पर मां हाणे मुंहिंजो नेक्स्ट जेको प्रोजेक्ट आहे इहो आहे। ऐं हुते जेको मां हू रंगीन कपिड़ो कढी रखियो आहे, इहो मां राति जो वेही कंदमि, जे टी वी ॾिसण महिल या थोरो ईअं ई कंहिं महिल बि, ठीकु आहे न। सो इहो बसि जस्ट मैंशन थी कयां त इहो बि हिकिड़ो कमु आहे जेको मां स्टार्ट थी कयां हाणे। सो हाणे सभिनी खां पहिरियों मुंहिंजी कोशिशि इहा ई आहे त मां हिन जी कटिंग कयां। 12:15 थिया आहिनि ऐं मां हे कुझु कटिंग करे वरिती आहे। हिन में हे ब्राउन कपिड़े जो पीस बि लॻंदो, त जेको बि ठहंदो तव्हांखे यकीनन सुठो लॻंदो। पर हिन महिल मुंहिंजो सिबण जो सफ़ा मूड न आहे, बुख लॻी आहे ॾाढी। सोचां थी कुझु हल्को फुल्को खाई वठां, ॿियो न त फ्रूट त आहे घर में। ऐं वञी लंच जी बि तयारी कयां।
पूरो हिकु थियो आहे ऐं हे मज़ेदार लंच रेडी आहे, दाल ऐं चांवर। सो मां कयां थी लंच। सुराण जे अचण में त अञा देरि आहे, हिकु थियो आहे, उहो 2 बजे खां पोइ ईंदी आहे। सो मां लंच करे उन खां पोइ नमाज़ पढ़ी छॾींदमि। पोइ ख़बर न आहे मानी काई नशो चढ़ंदो या मां कुझु कमु करण जे क़ाबिल रहंदमि, इहो त असां पोइ ई डिसाइड कंदासीं जॾहिं मां मानी खाई वांदी थींदमि ऐं नमाज़ पढ़ी वांदी थींदमि। सो बहरहाल मुंहिंजो लंच थी वियो रेडी। हे दाल जी रेसिपी बि जेका आहे न उहा मुंहिंजी अवेलेबल अथव, अगरि केरु ॾिसणु चाहे त। बिस्मिल्लाह। मूंखे ॾाढा हे पंहिंजा सादा सूदा खाधा तमामु घणा वणंदा आहिनि। ऐं शुक्र अलाह मुंहिंजा ॿार बि हिननि ते हिरियल आहिनि। पंहिंजे लेखे भली हो खणी ॿाहिरि वञनि होटलनि ते या कुझु बि खाइनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर घर जो हे खाधो बि हुननि खे वणंदो आहे खाइण में। 5 थिया आहिनि शाम जा ऐं मां मंझंदि खां इहे बॉइल्ड पालक कढी रखी हुई, छो त मां राति जो पचाईंदमि पालक चिकन। उन खां अलावा हे मंझंदि जो जेको मां चिकन ऐं दाल बॉइल करे रखी, हाणे मां हिन जा कबाब थी ठाहियां। हिन मां पहिरियों त हॾियूं ऐं थुल्हा गरम मसाला अलॻि कंदमि, छो त अगरि हिन महिल मां सुस्ती कई, हालांकि मूड मुंहिंजो सिलाई जो आहे, पर हे कमु ज़रूरु करिणो आहे। हिन महिल सुस्ती कंदमि ऐं रखी छॾींदमि त बसि पियो ई हूंदो, पोइ वरी सुभाणे ताईं हलियो वेंदो। सो हाणे मां कबाब थी ठाहियां ऐं उन खां पोइ तव्हां सां मिलां थी। सो ही मुंहिंजा कबाब तयारु आहिनि ऐं हाणे ही बॉक्स वेंदो फ्रीज़र में। इन विच में सुराण जेको आहे टमाटर ऐं बसर बि कटे छॾिया आहिनि पालक जे लाइ, त टमाटर कटे रखिया थी ऐं ही बसर बि कटे छॾियो अथई। इहो मां हाणे खाधो सांझी जी नमाज़ खां अची पोइ पचाईंदमि, छो त पालक बॉइल थियल आहे ऐं चिकन त फ़ौरन ॻरी वेंदो आहे, त उन में मूंखे देरि न लॻंदी आहे। अॼु मां पचाईंदमि चांवरनि जा चिलड़ा। सो हाणे सांझे जे असांजो टाइम थियण वारो आहे, त हाणे नमाज़ पढ़ंदासीं, उन खां पोइ अची हिते वरी किचन में कमु थींदो। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती, मां अची आहियां हिते बोड़ पचाईंदमि। बोड़ जा सॼा लवाज़मात कढी रखिया आहिनि ऐं अटो छाणे रखियो आहे चांवरनि जो, 2 मानियुनि जो। इहो ॻोहींदमि। सो अटो ॻोहे रखिणो आहे, ज़ाहिर आहे हुनखे थोरो टाइम जेको आहे चांवरनि जे अटे खे बि, ऐं बोड़ खे दम ॾेई अटो ॻोहे पोइ अची तव्हां सां कंदमि कचहरी। ठीकु आहे न। सो इहो कचहरी टाइम ज़रूरु थींदो इंशाअल्लाह, इरादो इहो ई आहे अञा ताईं त पोइ ॾिसूं त वधीक छा थो थिए। अची वियमि मां बोड़ खे दम ॾेई ऐं अटो ॻोहे रखी आई आहियां ऐं तव्हां सां कचहरी करण खां पोइ वञी वेंदमि मानी पचाईंदमि, छो त ऑलमोस्ट मुंहिंजो बोड़ तयारु आहे। अॼु आहे स्पेशल याने व्लॉग, उन में मां कुझु स्पेशल ॾेखारियो कोन्हे। स्पेशल इन लिहाज़ खां आहे त ही 5वीं सेंचुरी मुंहिंजी डेली लाइफ व्लॉग्स जी अॼु शुरू थी थिए। अॼु जो व्लॉग नंबर आहे 401, त 5वीं सेंचुरी स्टार्ट, 4 सेंचुरीज़ डेली लाइफ व्लॉग्स जूं पूरियूं थियूं ऐं टोटल जेके आहिनि 1250 खां मथे वीडियोज़ मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि, हर क़िस्म जूं, हर मतिलबु घरेलू टाइप जा जेके बि कम आहिनि या हुनरी कम आहिनि उन्हनि सां रिलेटेड, ऐं कोई बि सिखी सघे थो इहे सभु शयूं। उन में कोई पाबंदी न आहे त मानी पचाइण रुॻो मायूं सिखनि, अॼुकल्ह त मर्द बि शेफ़ आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा ऐं हमेशह खां हूंदा आहिनि। सो स्पेशली मां तव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन माण्हुनि मुंहिंजो साथ ॾिनो आहे, मुंहिंजे व्लॉग्स खे पसंदि था कयो ऐं मूंखे मजबूर कयो आहे त मां रोज़ानो व्लॉग ठाहियां, छो त मां इलाही दफ़ा मां बार बार पुछी चुकी आहियां पंहिंजे गुज़रियल इलाही व्लॉग्स में त भई तव्हां बोर थींदा हूंदव, मुंहिंजी रूटीन त साॻी आहे, कॾहिं कॾहिं को चेंज हूंदो आहे, पर पोइ बि मूंखे हर कंहिं इहो ई जवाबु ॾिनो त न, भले रोज़ु साॻी हुजे पर तॾहिं बि तव्हां शेयर कयो। इहो तव्हां सभिनीनि जी डिमांड हुई, या तव्हां सभिनीनि जी हौसला अफ़ज़ाई हुई, इहो तव्हां सभिनीनि जो प्यारु हुयो जो 4 सेंचुरीज़ डेली लाइफ व्लॉग्स जूं पूरियूं थियूं आहिनि ऐं अॼु 5वीं सेंचुरी शुरू थी आहे। सो बसि ॾिसूं था त इहो सफ़र केसि ताईं हली थो सघे, जेसि ताईं तव्हांजो साथ आहे, जेसि ताईं तव्हांजो प्यारु आहे, जेसि ताईं तव्हां सभु ॾिसण जे लाइ तयारु आहियो, मां कमु करण जे लाइ तयारु आहियां। ठीकु आहे न त इन डेली लाइफ व्लॉग्स खां पहिरियों त मां क्राफ्ट, कुकिंग ऐं गार्डनिंग, होम डेकोर अहिड़े क़िस्म जूं मां वीडियोज़ ठाहींदी हुयमि। हीअ रोज़ानी ज़िंदगी मां पंहिंजी शेयर कोन कई इन खां पहिरीं। सो हीअ हाणे हिकिड़ी ईअं सम्झो त मूंखे बि आदत पइजी वई आहे, जेसि ताईं रोज़ु वेही मां तव्हां सां कचहरी नथी कयां, ॻाल्हियूं नथी कयां, मूंखे मज़ो नथो अचे।
सो तव्हांजा कुर्ब, तव्हांजा थोरा, तव्हांजूं महिरबानियूं जो तव्हां मूंखे हिते पहुचायो आहे। ॾिसण वारो न हुजे त कमु करण वारो कमु करे करे केसिताईं कंदो। सो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो स्लो ई सही, पर मुंहिंजो चैनल ऐं मुंहिंजी यूट्यूब फैमिली जेका आहे ग्रो करे रही आहे। मां ॾाढी ख़ुशि आहियां, बेइंतहा ख़ुशि आहियां, ऐं तव्हांजी मोट मूंखे मिलंदी थी रहे। अञा बि मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदमि जेके सभु मुंहिंजी वीडियोज़ ॾिसनि था पर कमेंट नथा कनि, प्लीज़ प्लीज़ कमेंट कयो। तव्हांखे अंदाज़ो न आहे त इहा कमेंट, तव्हांजो हिकिड़ो कमेंट केॾी वॾी असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे, कंहिं बि यूट्यूबर लाइ, ऐं केॾी वॾी हौसला अफ़ज़ाई हूंदी आहे। इवन हिकु ॿ दफ़ा के अहिड़ा कमेंट्स बि आया आहिनि जेके मसलन जीअं मीर भुट्टो लिखियो हो त मां जेके ट्राउज़र ठाहिया आहिनि सही न आहिनि, पोइ बि मां हुन सां एग्री कयो। मूं चयो तव्हां सही था चओ, चई न्याणियूं आहिनि तव्हां इहो छा ठाहियो आहे। मूं हुनखे इहो ई जवाबु ॾिनो त बिल्कुलु मां मञा थी, ऐं पर उहो ॾाढियूं नंढड़ियूं आहिनि ऐं घर जे अंदरि पाईंदियूं इहे ट्राउज़र्स, ॿाहिरि रस्तनि ते पाए कोन वेंदियूं, हंध में घर में। सो अहिड़े क़िस्म जा बि अगरि ईंदा आहिनि त मां माइंड न कंदी आहियां, छो त इहो सच आहे, बहरहाल फैक्ट आहे। ऐं मूं वटि पंहिंजो जवाबु हूंदो आहे, मुंहिंजी पंहिंजी लॉजिक आहे, त मां उन हिसाब सां जवाबु बि ॾींदी आहियां, ऐं पूरी कोशिशि कंदी आहियां त तव्हांजे सभिनी कमेंट्स जा जवाबु मां ॾेई सघां। ऐं हिकु ॿ आहिनि जिन खे मां इग्नोर कंदी आहियां, मूंखे उन्हनि जा कमेंट सम्झ में न ईंदा आहिनि, इन करे मां बसि उनखे कोई जवाबु न ॾींदी आहियां। त बहस करणु या उबता सुबता उन्हनि खां मां वेही सुवाल कयां, बहितर आहे त मां इग्नोर कयां, पर का ॻाल्हि न आहे। सो दुनिया त हर क़िस्म जे माण्हुनि सां भरियल आहे न, पर अक्सरियत जेका आहे तव्हां सभु आहियो जेके मूंखे सपोर्ट कयो था, जेके पसंदि कयो था, जेके रोज़ु मूंखे ॾिसणु चाहियो था। कोई चए थो मुंहिंजो आवाज़ु उन्हनि खे सुकून थो पहुचाए, कोई चए थो मुंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि खे सुकून थियूं पहुचाइनि, कंहिंखे हौसलो थो मिले, कंहिंखे मोटिवेशन थी मिले। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, इहे बंदे जो इन में को कमाल न आहे, मुंहिंजो इन में को कमाल न आहे। इहो अलाह जो सभु करम आहे जेको मूंसां साण साण हले थो। मुंहिंजी नेक नियती आहे, मुंहिंजी साफ़ दिलि आहे, जो मां दिलि में का बुराई नथी रखां, या मां अंदरां ॿाहिरां हिकु जहिड़ी आहियां। इन करे मां जेके ॻाल्हियूं कयां थी उहे मुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि। ईअं न आहे त मां तव्हांजे साम्हूं कुझु ॿियो आहे, मां पर पुठि कुझु ॿियो आहियां, या मां अंदरां कुझु ॿी आहियां ऐं मां ॿाहिरि कुझु ॿियो थी नज़र अचां, ईअं कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो अंदरि ॿाहिरि हिकु आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। सो दोखो या मसनूइयत या बनावट या ॾेखा, अहिड़ो मां वटि कुझु बि न आहे। मां जीअं आहियां तीअं आहियां, जीअं आहियां तीअं तव्हांजे साम्हूं आहियां। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। अॼु मुंहिंजी ॾाढी मर्ज़ी हिते जेके मां कटिंग करे रखियो हो कंबल वारो कपिड़ो, त मां हिन मां कुझु ठाहे वठां, पर हाणे अॼु जो ॾींहुं शायदि हुनजे नसीब जो न हुयो। ऐं कुझु जेके कलरफुल कपिड़ा मां कढी रखिया आहिनि तव्हांखे ॾेखारियमि बि, तव्हां सां शेयर कयमि। इहा कटिंग बसि ईअं ई थींदी रहंदी राति जो वेठे वेठे। ज़ाहिर आहे हिकु ॿ ड्रामा असां ज़रूरु ॾिसंदा आहियूं, ऐं मूंखे आदत आहे उन दौरान मां कमु कंदी आहियां। पोइ कॾहिं वीडियो एडिटिंग जो कमु कंदी आहियां, कमेंट्स जा जवाबु ॾींदी आहियां, पंहिंजी वीडियोज़ डिफरेंट ग्रुप्स में ऐं डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते शेयर कंदी आहियां, ऐं कॾहिं कॾहिं को हथ जो कमु हूंदो आहे, हुनर जो कमु हूंदो आहे, त मां उहो वेही कंदी आहियां। सो बहरहाल असां ईअं वांदा थी सोफ़े ते चढ़ी न वेही रहंदा आहियूं कॾहिं बि, मुंहिंजे घर जो इहो रिवाजु न आहे, असां माउदीन जो ख़ासि तौर ते। सो कुझु न कुझु कमु हलंदो रहंदो आहे। सो अॼु बि ईअं ई थींदो, हिकु 2 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में, जेतिरनि ॾींहंनि में मां इहा कटिंग करे सघियमि त इहा कटींदमि इंशाअल्लाह। सो कचहरी काफ़ी थी आहे। अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो, ऐं हे मुंहिंजो सफ़रु कीअं लॻो, 4 सदियुनि जो जेको मां तव्हां सां गॾु गुज़ारियो, जेको मां तव्हां सां गॾु शेयर कयो, ज़रूरु ॿुधाइजो। मूंखे इंतज़ारु रहंदो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं दिलि सां। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।